बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आई एम मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। अॼु जी क्लास में असीं पास्ट सिंपल टेंस जे मुतलिक़ स्टडी कंदासूं, यानी कि पास्ट इनडेफिनाइट टेंस अव्हांखे हिनखे चई सघो था। हिन खां पहिरीं अॼु आउं अव्हांखे कुझु क्लियर करणु चाहियां थो, कुझु अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। उहो हीअ आहे त असांजी जेको बि क्लास आहे या असांजो जेको बि लेक्चर आहे उहो घटि में घटि जेको वधि में वधि छा हूंदो आहे 6-7 मिंट खां वठी 10-12 मिंट जे अंदरि हूंदो आहे। लेकिन हिन खे असांजा जेके व्यूअर आहिनि, जेके हिन लेक्चर खे ॾिसण वारा आहिनि, उहे छा कंदा आहिनि, असांजे जेको बि लेक्चर आहे हिन खे 2 मिंट ॾिसंदा आहिनि, 3 मिंट ॾिसंदा आहिनि, 1 मिंट कुझु सेकेंड ॾिसंदा आहिनि, बसि एतिरो ई कुझु ॾिसंदा आहिनि, पोइ हिन खे डाउनलोड करे छॾींदा आहिनि। अवां असांजी हिकु रिक्वेस्ट आहे त असांजो जेको बि क्लास आहे या असांजो जेका बि लेक्चर आहे इन खे घटि में घटि अवां भले फुल न ॾिसो, अधु त ॾिसो, यानी कि 10 मिंट जो आहे अवां 5 मिंट अवां हिन खे ॾिसंदा करियो, पोइ भले हिन खे डाउनलोड करे छॾियो। हिन सां छा आहे, इन सां अवांजी जेको अवां असांजो वॉच टाइम कराईंदव, इन सां असांखे सपोर्ट मिले थी। असां जेके मज़ीद जेकी क्लासूं आहिनि उहे अव्हां लाइ अपडेट कंदा रहंदासीं। ऐं जेकॾहिं अव्हां ईअं न कयो त असां छा थींदासीं, अॻियो बंदो छा आहे जंहिंखे का सपोर्ट न मिलंदी, कुझु हुनखे को व्यू ई न मिलंदो, हुनखे को रिस्पॉन्स न मिलंदो, हुनखे का फीडबैक न मिलंदी, त हू कुझु बि थी वञे हू मायूस थी सघे थो। ऐं हू जेको कमु जंहिं कम में इंट्रस्ट रखे पियो हुन में ऑटोमेटिकली हुनजो जेको इंट्रस्ट आहे उहो ख़तमु थी वञे थो। उमेदु कयूं था त अव्हां जेके सिंधी भाइर आहियो, असांजो जेका हौसला अफ़ज़ाई आहे इन खे बरक़रार रखंदव ऐं असांखे मायूस थियणु न ॾींदव। ऐं असां जेको आहे अव्हां लाइ रोज़ु जेके आहिनि नया कोर्स, नया लेक्चर, नई क्लास अपडेट कंदा रहंदासीं। रोज़ानी हिकु अव्हां लाइ जेको लेक्चर असीं अपलोड कंदा आहियूं। ऐं इनशाला आउं चवां थो त हीअ जेके आहिनि रोज़ानी अव्हां लाइ हिकु ॿ लेक्चर डेली अपलोड कंदो रहां। त असांजे जेका बि क्लास अचे, का बि वीडियो अचे, इनखे घटि में घटि हाफ टाइम ॾिसो, इन खां पोइ भले डाउनलोड करे छॾियो। असां बि ॼाणूं था त जेकॾहिं अव्हां डाउनलोड न कंदा त अव्हां ऑनलाइन त सिखी नथा सघो। अव्हां बेशक डाउनलोड करियो, भले डाउनलोड करियो, असांजो को मना न आहे। असां बि चाहियूं था त अव्हां सिखो ऐं अव्हां डाउनलोड करियो। अव्हां पंहिंजे भाइरनि ॾांहुं, अव्हां पंहिंजे दोस्तनि ॾांहुं व्हाट्सअप ते आइमो तां जितां अव्हांखे वणे उतां हिननि खे शेयर करियो, भले ऑफलाइन करियो। असांखे इन में को फ़ाइदो कोन्ह थींदो जेकॾहिं अव्हां हीअ व्हाट्सअप ते शेयर करो पिया न, इन मां असांजो वॉच टाइम कोन्ह वधंदो, कुझु ई कोन्ह वधंदो। लेकिन असांजी जेको महिनत आहे, असां जेको हीअ एॾी महिनत करे स्लाइडूं ठाहियूं, उन जी रिकॉर्डिंग कई, वीडियो एडिट कयो, वरी अपलोड कयो, वरी उनखे शेयर कयो, इन मां असांखे रुगो अव्हां जेकॾहिं शेयर करो था त असांजी जेका अहिड़ी महिनत कयल आहे इहो महिनत असांजी कामयाबु आहे बसि। ऐं इन लाइ आउं चवां थो त जेका असांजो बि क्लास अचे इन खे घटि में घटि कुझु टाइम ॾिसंदा करियो ऐं इन खां पोइ डाउनलोड करियो। ऐं असांजे हिन चैनल खे जेकॾहिं अव्हां अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त हींअर हिन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो ऐं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन ईअं अव्हांखे इज़ीली मिली वेंदो। ऐं हिन वीडियो खे लाइक करे छॾियो। हाणे स्टार्ट करियूं था पंहिंजे हिन क्लास खे। पास्ट सिंपल टेंस उहो ज़मानो हूंदो आहे जेको असीं कुझु टाइम पहिरीं कमु करे चुका आहियूं, कुझु टाइम न लेकिन कुझु मज़ीद टाइम पहिरीं असीं कमु करे चुका आहियूं। हिन ज़मान में असां माज़ी में थियल कम खे बयानु करियूं था। अच्छा, हिन ज़मान सां असां छा कंदा आहियूं, जेको माज़ी में असीं जेको बि कमु कयोसीं हिननि खे असीं बयानु कंदा आहियूं छा में, पास्ट में। अॼु असां पास्ट सिंपल टेंस जे मुतलिक़ पढ़ंदासीं। इन जी जेको सिंधी में सुञाणप आहे पास्ट सिंपल टेंस जी, उहो कहिड़ी आहे? उहा आहे सिंधी में सुञाणप कंहिं बि जुमिले जे आख़िर में विया, वई, वियसि वग़ैरह अचे त असां चवंदासीं हीअ आहे न पास्ट सिंपल टेंस जा जुमिला। मिसाल सां असां सम्झायूं था, हिन खाधो ठाहियो, हिन खाधो ठाहियो। असां गुल ख़रीद कया, तव्हां किताब पढ़ियो। असद कुर्सी ख़रीद कई। हिते ॾिसो, हीअ असीं 4 मिसाल ॾिना जिन्हनि मां असांखे साबित थियो त असां उन्हनि जुमिलनि जी उन वक़्त जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जेका ॻाल्हि पोयां थी चुकी आहे, लेकिन असां हाणे उहो ॻाल्हि ॿिए खे ॿुधाए रहिया आहियूं। ठीकु आहे, हिननि खे असीं चवंदा आहियूं पास्ट सिंपल टेंस, जेको असां हाली अफर्मेटिव, नेगेटिव ऐं इंट्रागेटिव में इनखे वधीक क्लियर करियूं था ऐं इहो ॿुधायूं था त हिननि जा सेंटेंस कीअं ठाहे सघो था। अफर्मेटिव असीं चवंदा आहियूं हाकारी खे, उहे कम जेके हाकारी पोज़ीशन खे शो कनि उन्हनि खे असीं चवंदा आहियूं अफर्मेटिव। इन जो जेको फार्मूलो आहे, उहो फॉर्मेशन जेका ईंदी आहे उहा सभ खां पहिरीं सब्जेक्ट हुजे प्लस सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब एंड प्लस ऑब्जेक्ट। अच्छा, हाणे सब्जेक्ट खां पोइ हाणे हिते छा इस्तेमालु करणी आहे, सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब। मिसाल, शी फेल्ट हैप्पी, शी ऑपरेटेड कंप्यूटर, वी लर्नड इंग्लिश, आई ब्रॉट न्यू मोबाइल। हिते ॾिसो, सब्जेक्ट में जेकॾहिं सब्जेक्ट जी ॻाल्हि करो त शी जेको आहे सब्जेक्ट आहे, सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब यानी कि फील्ड जी सेकेंड फॉर्म ऑफ फील्ड,
ऐं जेको ऑब्जेक्ट जी ॻाल्हि करो त हैप्पी जेको आहे ऑब्जेक्ट आहे। ईअं ई 4 मिसाल ॾिनासीं, इन्हनि 4 मिसालनि खे तव्हां ॾिसी करे ॿिया केतिरा ई मिसाल ठाहे सघो था। असांजो मक़सदु, असांजो मतिलबु, असांजो जेको एम आहे उहो हीअ आहे त असां तव्हांखे ॿुधायूं था त यानी कि प्रेज़ेंट सिंपल टेंस या अफर्मेटिव में कहिड़े तरीक़े सां जुमिला ठाहे सघो था। बाक़ी अव्हां ते डिपेंड करे थो त अव्हां केतिरा जुमिला ठाहिणु चाहो था, कहिड़ा जुमिला ठाहिणु चाहो था। असांजो मक़सदु इहो आहे त जुमिला ठाहिबा कीअं आहिनि। उहो ईअं ठाहिबा आहिनि त पहिरीं सब्जेक्ट हुजे, पोइ वर्ब जी सेकेंड फॉर्म हुजे, पोइ ऑब्जेक्ट हुजे। हीउ फार्मूलो आहे जंहिंजी मदद सां अव्हां जेको आहिनि पास्ट इंडेफिनाइट जा सेंटेंस बिल्कुलु करेक्ट ठाहे सघो था। इन लाइ असां सब्जेक्ट में शी ॾिनोसीं। असां अगरि कंहिं छोकिरे लाइ ॻाल्हि करियूं पिया त शी ॾींदासीं। असां ख़ुशी जी ॻाल्हि करियूं पिया त फील जो जेको सेकेंड ऑप्शन आहे, सेकेंड फॉर्म आहे, उहो आहे फील्ड हैप्पी। ठीकु आहे, असां सिर्फ़ु अव्हांखे ॿुधायूं था त हीउ कीअं ठाहिबो आहे। बाक़ी हाणे अव्हां ते डिपेंड करे थो कहिड़ी पोज़ीशन में, कहिड़ी सिचुएशन में अव्हां कहिड़ा सेंटेंस ठाहिणु चाहियो था। नेगेटिव, नेगेटिव ठाहिण लाइ जेका फॉर्मेशन ॾिनी वई आहे उहा सब्जेक्ट हुजे, पोइ डिड नॉट हुजे, ऐं पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब हुजे। पहिरीं असीं छा सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब इस्तेमालु करे रहिया हुआसीं, लेकिन हाणे असां छा कंदासीं फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब एंड ऑब्जेक्ट। मिसाल हाणे ॾिसो, हिते पहिरीं असीं हिते फील खे फील्ड कयोसीं, हाणे असां फील ई कयोसीं। शी डिड नॉट फील हैप्पी। हाणे हिते असांखे फर्स्ट फॉर्म ॾियणी आहे ऐं इज़ाफ़ो छाजो करिणो आहे, डिड नॉट जो। डिड नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। ही हेल्पिंग वर्ब आहे ऐं फील जेको आहे उहो इरेगुलर वर्ब आहे ऐं हैप्पी इस्तेमालु, ऐं हैप्पी जेको आहे ऑब्जेक्ट आहे। शी डिड नॉट ऑपरेट कंप्यूटर, वी डिड नॉट लर्न इंग्लिश, आई डिड नॉट ब्रॉड, सॉरी हिते बाय थींदो, हिते ब्रॉड कोन्हे, हिते बाय आहे, बाय न्यू मोबाइल। ठीकु आहे, हिते थर्ड फॉर्म लॻियल आहे लेकिन हिते आहे बाय। उमेद तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो त नेगेटिव कीअं ठाहिबो आहे। नेगेटिव ठाहिण लाइ असां सब्जेक्ट खां पोइ छाजो इज़ाफ़ो कंदा आहियूं, डिड नॉट जो। ऐं हाणे उन डिड नॉट जो इज़ाफ़ो थी वियो त असां वर्ब खे कहिड़ी सिचुएशन में आणींदासीं, फर्स्ट फॉर्म में आणींदासीं, ऐं पोइ जेको जुमिलो आहे सेम आहे। इंट्रागेटिव, इंट्रागेटिव असां चवंदा आहियूं सवालिया जुमिले खे, जंहिंजी फॉर्मेशन आहे सभ खां पहिरीं डिड हुजे, पोइ सब्जेक्ट, पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, पोइ ऑब्जेक्ट, ऐं लास्ट में मूंखे क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी आहे। इन जा बि कुझु मिसाल वठो। हिते ॾिसो, सभ खां पहिरीं आहे पाण डिड नॉट कंदा हुआसीं, हाणे नॉट न, सिर्फ़ु जेको डिड आहे उहो असीं पहिरीं आणींदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ जेको वर्ब जी फर्स्ट फॉर्म, पोइ लास्ट में ऑब्जेक्ट, ऐं जेको हीउ क्वेश्चन मार्क तव्हांखे ॾियणी आहे। तव्हांखे अगरि जेकॾहिं क्वेश्चन मार्क विसरी थी वञे त तव्हांजो हीउ जेको बि सेंटेंस आहे उहो ग़लति हूंदो। ठीकु आहे, तव्हांखे क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी आहे। डिड शी ऑपरेट कंप्यूटर, डिड वी लर्न इंग्लिश, डिड आई बाय न्यू मोबाइल। हिते ॾिसो ब्रॉड जी फर्स्ट फॉर्म बाय हूंदी आहे। ठीकु आहे, हाणे असांखे इहो ख़बर पइजी वई त सवालिया जुमिला बि असां कहिड़ी मदद सां, कहिड़े हिसाब सां ठाहे सघूं था। सवालिया जुमिला ठाहिण लाइ वरी बि तव्हांखे क्लियर कराईंदो हलां त सभ खां पहिरीं डिड ॾियणो आहे, पोइ सब्जेक्ट ॾियणो आहे, पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, पोइ लास्ट में ऑब्जेक्ट, ऐं तव्हांखे क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। इन जो मिसाल हीअ आहे त सभ खां पहिरीं असीं डिड ॾिनोसीं, पोइ सब्जेक्ट आहे, पोइ वर्ब आहे, ऐं पोइ ऑब्जेक्ट, लास्ट में क्वेश्चन मार्क। तव्हांखे वरी रिवाइज़ कंदो हलां त पास्ट इन जेको पास्ट सिंपल टेंस आहे, इन में असीं माज़ी वारे वक़्त खे बयानु कंदा आहियूं, जंहिंजी जेको सिंधी में सुञाणप आहे विया, वई, वियसि। ईअं अहिड़े हिसाब सां तव्हांजा जेका बि जुमिला हुजनि उन्हनि खे पास्ट सिंपल टेंस जा जुमिला चई सघो था, जंहिंजी इंग्लिश में सुञाणप आहे सब्जेक्ट, फर्स्ट सेकेंड फॉर्म ऑफ वर्ब एंड देन ऑब्जेक्ट। इहो आहे अफर्मेटिव जी। जेका नेगेटिव जी आहे सब्जेक्ट, डिड नॉट, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब एंड देन ऑब्जेक्ट। ऐं हाणे असां ॻाल्हि करे रहिया आहियूं इंट्रागेटिव जी, जेको आहे डिड, सब्जेक्ट, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट। इन सिचुएशन में, इन सूरतनि सां, इन फार्मूलनि सां असां जेके आहिनि हिननि जा जुमिला ठाहे सघूं था, ऐं हिननि जा जेके बि अव्हां केतिरा ई जुमिला ठाहे सघो था। ऐं मुंहिंजी हिकु ख़्वाहिश आहे त अव्हां पंहिंजा जेके जुमिला आहिनि, सिर्फ़ु हिकु नेगेटिव जो, हिकु इंट्रागेटिव ऐं हिकु जेको अफर्मेटिव जा 3 जुमिला ठाहे 3 कमेंटनि में मूंखे मोकिलियो। यानी कि हिकु कमेंट में जेको आहे अव्हां अफर्मेटिव, हिकु कमेंट में नेगेटिव, ऐं हिकु कमेंट में इंट्रागेटिव। ही 3 मूंखे सेंटेंस जेकॾहिं तव्हां ठाहे मोकिलींदा त मूंखे तमामु घणी सपोर्ट थींदी ऐं मूंखे तमामु घणी हैप्पी थींदी त जेके असांजा लिसनर आहिनि, असांजा व्यूअर आहिनि, इनखे असांजी वीडियो सां इंट्रस्ट आहे। उमेद करां थो तव्हांखे हीअ वीडियो क्लियर हूंदी। अगरि पोइ बि तव्हांखे किथे डिफ़िकल्टी हुजे या किथे तव्हांजो को क्वेश्चन हुजे त तव्हां असांखे हेठि कमेंट करे पुछी सघो था। ऐं असां नेक्स्ट क्लास सां मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।